अस्सलामुअलैकुम दोस्तों असांजे यूट्यूब चैनल सिंटेक इन्फो ते अवांखे भलीकार। दोस्तों अॼु असां हिन वीडियो में अवांखे यूरोपे एप्लीकेशन जो फिज़िकल वीज़ा कार्ड अप्लाई करण जो तरीक़ो ॿुधाईंदासीं। जी हाँ दोस्तों, यूरोपे वारनि हाणे पंहिंजे कस्टमर्स खे फिज़िकल कार्ड्स जारी करणु शुरू कया आहिनि। पहिरीं ख़बर हूंदी आहे जेके दोस्त यूरोपे इस्तेमालु कनि था उन्हें ख़बर आहे त सिर्फ़ु हिन जो डिजिटल कार्ड हूंदो हो। डिजिटल कार्ड यानी उहो ई कार्ड जेको अवांजी ऐप में मौजूदु हूंदो आहे उहो तव्हां यूज़ थींदो आहे। हुन में जेको सो कार्ड नंबर वग़ैरह हूंदो आहे सम्झो। हिननि हाणे जेको सो यूरोपे जो फिज़िकल कार्ड बि जारी करण जो जेको सो सिलसिलो शुरू कयो आहे। उन ते मुख़्तलिफ़ प्रमोशन्स आहिनि, डिस्काउंट आहिनि, कैशबैक वग़ैरह सम्झो ॻाल्हि। सो असां जेको सो अॼु पाण कार्ड अप्लाई कयूं था पंहिंजे लाइ, तो सोचियोसीं दोस्तनि खे ॿियो मालूमात शेयर कजे, उनखे तरीक़ो सम्झाइजे। सो महिरबानी करे वीडियो खे मुकमल ॾिसंदा ऐं असांजी मालूमात पसंदि अचे थी हुन वीडियो खे ज़रूरु लाइक कंदा ऐं दोस्तनि ॿियनि में शेयर कंदा। सो हाणे हलूं था जेको सो मोबाइल स्क्रीन ते। सो सभ खां पहिरीं दोस्तों अव्हांखे पंहिंजे यूरोपे ऐप खे ओपन करिणो आहे। यूरोपे ओपन करे अव्हां पंहिंजो जेको सो पासवर्ड आहे अव्हांजो जेको यूरोपे जो उहो हुन में फिल कयो। अव्हां जीअं ई पंहिंजो पासवर्ड हुन में फिल कंदव त हीउ यूरोपे जो जेको सो इंटरफेस खुली अव्हांजे साम्हूं अची वेंदो। हे जेको सो हुन जो मेन पेज आहे। मेन पेज जे हेठां होम जे भरिसां अव्हां कार्ड्स जो ऑप्शन ॾिसी सघो था। अव्हां कार्ड जे ऑप्शन खे क्लिक कयो। दोस्तों असांजा कार्ड्स वारो ऑप्शन खुली वियो। अव्हां ॾिसी सघो था असांजो जेको सो डिजिटल कार्ड ऑलरेडी मौजूदु आहे। डिजिटल कार्ड जे मथां नाले जे भरिसां प्लस वारो आइकॉन आहे। अव्हां प्लस खे जीअं ई दबाईंदव नए कार्ड लाइ अप्लाई करण लाइ अव्हांखे प्लस वारे आइकन ते मथां दबाइणो पवंदो। अव्हां जीअं ई जेको सो प्लस वारे आइकन खे दबाईंदव त जेको सो नए कार्ड जो जेको सो ऑप्शन खुली वेंदो। हीअ जीअं असां प्लस खे दबायोसीं मथां लिखियो पियो आहे, मथां आहे इहो फिज़िकल कार्ड ऐं हेठि आहे डिजिटल कार्ड। डिजिटल मौजूदु आहे। असां फिज़िकल वारे खे क्लिक कंदासीं त इहे असांखे ॿुधाए थो अव्हां कहिड़े शहर में अञा आहियो। असां लिखंदासीं जद्दा। अव्हां जंहिं बि शहर मां हुजो, मक्का, मदीना, ताइफ, रियाद, अव्हां उहो शहर लिखो। असां जिद्दो लिखियोसीं। जिद्दे लिखण खां पोइ जेको सो इहो सो जिद्दो अची वियो। उन खां पोइ जेको सो इहे असांखे ॿुधाए थो तव्हांखे 34.34 रियाल जेका असां फीस पे करणी पवंदी उहा अव्हांजे अकाउंट में हुजणु लाज़मी आहे। त असांजे अकाउंट में मौजूदु आहे। असां पे ओके कयोसीं। उन खां पोइ असांखे चए थो त पंहिंजो जेको सो कार्ड लाइ पासवर्ड सेट कयो 4 डिजिट वारो। असां पासवर्ड हयोसीं त चए थो त वरी रीफिल कयो। कंफर्म करण लाइ असां रीफिल कयोसीं। हाणे वरी असांजे मोबाइल ते 1 टाइम पासवर्ड ईंदो। उहो मोबाइल नंबर जंहिं ते अव्हांजो यूरोपे अकाउंट ठहियलु हूंदो। असांजो उन मोबाइल ते जेको सो 1 टाइम पासवर्ड अची चुको आहे। असां जीअं ई उहो 1 टाइम पासवर्ड हिन में फिल कंदासीं त उहो असांखे ॿुधाए थो त अव्हांजो कार्ड सक्सेसफुल, थैंक यू फॉर लिखिजी आयो सक्सेसफुल। असांजो कार्ड ठही चुको आहे। असां तव्हांखे चेक करे था ॾेखारियूं। असांजो जेको सो प्रोसेस में हलियो वियो आहे कार्ड। हे तव्हां ॾिसी सघो था। फिज़िकल कार्ड खे असां जीअं डिजिटल कार्ड खे स्लाइड कयोसीं त पासे में फिज़िकल कार्ड वारो ऑप्शन अची वियो। तव्हां ॾिसी सघो था त असांजी जेका रिक्वेस्ट आहे अंडर प्रोसेस हली वई। इहो 5 खां 7 ॾींहंनि जे वर्किंग डेज़ दौरान अव्हांखे घर वेठे संसा कोरियर कंपनी तरफ़ां अव्हांखे जेका होम डिलीवरी थी वेंदी। उन डिलीवरी जा के बि जेके से वधीक चार्जिस न आहिनि। इहे ई 34.34 रियाल जेके हींअर अव्हां पे कया उन्हनि मंझि ई अव्हांखे कार्ड मिली वेंदो। जेको सो अव्हांजी डिलीवरी आहे उहा बिल्कुलु फ्री आहे। उहे जेको सो यूरोपे वारा हुनखे पाण पे कंदा। उहे रियाज़ मंझि अव्हांखे कॉल कंदा त अव्हांजो जेको सो असांखे अव्हांजी कोरियर मिली चुकी आहे। अव्हां कहिड़े शहर में आहियो अव्हां ॿुधाइजो। जंहिं शहर में हुजो, कहिड़े इलाइक़े में आहियो, ज़हरा में, फैसलिया में, जिते हुजो अव्हां हुनखे ॿुधायो। उन खां पोइ जंहिं अव्हांखे डिलीवर कंदो जेको सो डिलीवरी बॉय सो उहो अव्हांखे कॉल कंदो, अव्हांखे पुछा कंदो अव्हां घर मौजूदु आहियो। अव्हां जेकॾहिं आहियो त हुनखे अव्हां पंहिंजी लोकेशन मोकिलियो त अव्हां वटि इनशाला 5 खां 7 ॾींहंनि ताईं घर वेठे अव्हांखे हीउ कार्ड मिली वेंदो। अव्हां यूज़ करे था सघो। इंटरनेशनल ट्रांज़ेक्शन में, ऑनलाइन शॉपिंग में हिन ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रमोशन्स आहिनि। इन कार्ड ते जेको सो इंटरनेशनल ट्रांज़ेक्शन जे बि 0% कॉस्ट आहे। का बि कॉस्ट कान्हे का। फ्री में अव्हां जेको सो अमाउंट ट्रांज़ेक्शन करे सघो था पंहिंजे मुल्क पंहिंजनि प्यारनि खे। उन खां अलावा जेको मुख़्तलिफ़ जेके से ऑनलाइन जेके हूंदी आहे सेल, उन ते अव्हां डिस्काउंट हासिलु करे था सघो। हिते मार्केट्स में किथे दुकान में अव्हां उनखे इस्तेमालु करे जेको सो कैशबैक बि हासिलु करे सघो था। सो उमेदु आहे तव्हांखे हीअ मालूमात पसंदि आई हूंदी ऐं उन करे अव्हां दोस्तनि खे वरी बि नंढड़ी गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजी वीडियो खे लाइक करण सां गॾु असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो जीअं आईंदा बि असां अव्हां लाइ अहिड़ियूं इंफॉर्मेटिव वीडियोज़ अव्हां ताईं पहुचाए सघूं। महिरबानी लख कुर्ब।